पर मुंहिंजा पूरे पाकिस्तान जे मौलवियुनि खां, नौशहर जे मौलवियुनि खां, ठेड़ीअ जे मौलवियुनि खां, सभिनी मौलवियुनि खां पुछो त यासीन जी माना ॿुधायो। कहीं खे ख़बर कान्हे आहे न। अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीहि हुदल लिल मुत्तक़ीन। ज़ालिकल किताब जी माना आहे, ला रैब फीहि जी माना आहे, हुदल लिल मुत्तक़ीन जी माना आहे। पर मुल्ला खे चयो अलिफ लाम मीम जी माना छा आहे? आहे ख़बर? अल्लाह ताला फरमाईंदो हामीम आईन सीन क़ाफ। अल्लाह ताला जो क़ुरान आहे, पूरे पाकिस्तान जा मौलवी गॾु कयो। हामीम जी माना कान्हे, आईन सीन जी माना कान्हे, काफ जी माना हुनखे ॾाव कान थी अचे। अल्लाह ताला फरमाए थो नून वल कलम वमा यस्तुरून। अल्लाह ताला जी ज़ात फरमाए वल कलम जी माना आहे, वमा यस्तुरून जी माना आहे। मौलवी खे चयो नून जी माना छा आहे? ख़ुदा जो कसम आहे मौलवी कोन ॿुधाए सघंदो, मां बि कोन ॿुधाए सघंदो, को कोन ॿुधाए सघंदो। अलिफ लाम रा तिल्क आयातुल किताबिल मुबीन। मुंहिंजा दोस्त तिल्क आयातुल किताबिल मुबीन जी माना आहे, पर अलिफ लाम रा जी मौलवीअ खे माना कान थी अचे, मूंखे कान थी अचे, कहीं खे कान थी अचे। पर मां तव्हां खां पुछां थो, मसूर जे वाह जा मुसलमानो, सच ॿुधायो इहो क़ुरान मुहम्मद करीम ते लथो आहे, इन्हनि जी माना मुहम्मद खे ईंदी ही या कान ईंदी हुई? वरी चओ ईंदी ही या न ईंदी ही? जेको मुला चवे न त रसूलुल्लाह खे अलिफ लाम रा हा मीम स्वाद नून माना कान ईंदी ही, उनजी ज़ाल खे तलाक अची वेंदी, माई वांदी। लिखी वठो मूंखां, जेको मुला चवे न त अलिफ लाम मीम जी नबी खे माना नथी अचे, हा मीम जी नबी खे माना नथी अचे, नून जी नबी खे माना नथी अचे, काफ जी माना नबी खे नथी अचे, यासीन जी माना नबी खे नथी अचे। जेको बि चवे मूंखां फतवा लिखाए वठो, पाकिस्तान में घुमायो, उनजी ज़ाल हराम, माईअ खे तलाक। छो त काफ़र थी वेंदो। अबा छो? छाजे करे? त चओ छा थी वेंदो? जो त अल्लाह नाज़ुल नबी ते क़ुरान कयो ऐं अहिड़ो क़ुरान नाज़ुल कई जंहिंजी माना ई नथी अचेसि। तंहिंजी करे असांखे नथी अचे, पर नबीअ खे चओ, नबीअ खे पोइ मालूम थियो त हिकिड़ो अहिड़ो इल्मु आहे जेको नबी ॿुधाईंदो आहे, हिकिड़ो अहिड़ो इल्मु हूंदो आहे जो नबी ॼाणे त नबीअ जो अल्लाह ॼाणंदो आहे। पोइ मुंहिंजा दोस्त ईअं न चइबो त नबी खे ख़बर कान्हे का, न, उन में हिकमत हूंदी आहे, उन में राज़ हूंदो आहे, अल्लाह जो नबी ॼाणंदो आहे। जे यूसुफ अलैहिस्सलाम जो मुजादा जिस्म किनान जे खूह में आहे ऐं याकूब अलैहिस्सलाम नथो ॿुधाए त इन में राज़ हो, अल्लाह जी मन हुई। नबी करीम जी ज़ात बाबरकात जेकॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो कोन मुक़ररु करे ॿुधायो आहे त क़यामत कहिड़े ॾिहाड़े ईंदी, इन में राज़ आहे, अल्लाह मनो कई आहे, अल्लाह ॼाणे त अल्लाह जो नबी ॼाणे। पर मुस्लमान जो अक़ीदो आहे त नबी खे ग़ैब जो इल्मु आहे। अल्लाह ताला नबी खे इल्मु ॾिनो आहे, नबी खे अल्लाह ताला इल्मु नथो ॿुधाए त उनमें हिकमत आहे, राज़ आहे, उहो तुंहिंजे करे ते कोन वेठो आहे, अल्लाह जो नबी आहे। अल्लाह चएसि त ॿुधाए त ॿुधाईंदो, अल्लाह चएसि त न ॿुधाए त कोन ॿुधाईंदो। छो तोखे ॿुधाए? तुंहिंजे चवण ते हले या अल्लाह जे चवण ते हले? सलात मुंहिंजे साईं ते। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हड़ेवा हमरा उथी वियो जोश में, जैसे तव्हां चओ था त नबी खे इल्मु आहे, पर क़ुरान शरीफ़ थो चवे कुल्ला अक़ूलु लकुम इंदी ख़ज़ाइनुल्लाह वला आलमुल ग़ैब वला अक़ूलु लकुम इन्नी मलकुन। इन्ही जो जवाब ॾींदा। मां थो पुछांसि त हलिया मूंखे इन्नी अक़ूल जो सीगो त ॿुधाए त तोखे 10 रुपया इनाम ॾियां। मां त पहिरीं चयो त कुए वारी हरीड़। हेॾे तवजो कयो, हिकिड़े अखर में जवाब। असांजो हिन आयत ते ईमान आहे, चओ असांजो हिन आयत ते, वरी बि चओ आयत ते। मां जेकॾहिं चवां तव्हांखे अदा मां थोरो थो चवां त को मां ज़मींदार आहियां, मां को तव्हांखे चवां त कोन थो मां ज़मींदार आहियां, सम्झो मुंहिंजी ॻाल्हि। मां चवां त कोन थो को मां ज़मींदार आहियां, तव्हांजी मतिलबु तव्हांखे ज़मीन आहे कान छा? ठाहे वेठो हुजे, अल्लाह से इंशाअल्लाह तो असांखे हिदायत नसीब करे। अक़ीदो त तुंहिंजो ईअं हुजे, मैं हो सुन्नी
मतलब छा त मूंखे ज़मीन ॿारो ई कान्हे। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे फज़ल करम सां 300 एकड़ ज़मीन आहे। हाणे मूंखे ॿुधाए जेकॾहिं मां चवां त बाबा मां चवां त कोन थो मूंखे बनी कान्हे, मां चवां त कोन थो ज़मीनदार आहियां, त पोइ छा मां मूंखे वेसो ई कोन्हे? मसदा त मां चवां नथो। छा बा मां चवां नथो। चवण बि शइ आहे, हुजण बि शइ आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब खे इरशाद थो फरमाए, मुंहिंजा महबूब तूं फरमाए कुल ला अक़ूलु लकुम, मां चवां कोन थो। लफ़्ज़ मां अक़ूलु लकुम, मां चवां कोन थो। कुल ला अक़ूलु लकुम इंदी ख़ज़ाइनुल्लाह वला आलमुल ग़ैब वला अक़ूलु लकुम इन्नी मलकुल। इते जेका नफ़िया सां कौल जी आहे, नबी चवे थो मां चवां त कोन थो, पर इल्मु त आहे आलिमुल ग़ैब। दा हिकिड़ी आयत तो आंदी आहे, वरी मां बि थो ॿुधायां। अल्लाह से फरमाईंदो आलिमुल ग़ैब फला युज़हिरु अला ग़ैबिही अहदन इल्ला मन इर्तदा मिर रसूल। अल्लाह ताला फरमाईंदो आहे मुंहिंजा नबी पाक मां थो चवां, मां रब आलिमुल ग़ैब आहियां, पंहिंजे ग़ैब ते कंहिं खे वाक़िफ़ कंहिं खे वाक़िफ़ कोन कंदो आहियां, पर इल्ला मन इर्तदा मिर रसूल, जंहिं रसूल ते राज़ी थींदो आहे तंहिंखे ग़ैब ॾेई छॾींदो आहियां। मूंखे थो चवे कुल्ला अक़ूल जो जवाबु ॾे, मां वरी थो चवां इल्ला मन इर्तदा जो तूं जवाबु ॾे। अरे यहूदन वारो कमु न कयो जो तो मिनू न बादल किताब तकफुरून बिबाद। यहूदी बि ईअं कंदा हुआ, के आयतूं मञींदा हुआ पंहिंजे फ़ाइदे वारियूं, वरी के जेके गिची में पवंदियूं आहिनि त कोन मञींदा हुआ। इन वहाबिन जो बि साॻियो यहूदन वारो टोलो अथव। उहे आयतूं ॻोल्हे कढंदा जंहिंमें चवनि त नबी खे ग़ैब जी ख़बर कान्हे का, ऐं हालांकि सॼो क़ुर भरियो पियो। अल्लाह ताला फरमाईंदो आहे ज़ालिक मिन अंबाइल ग़ैब नूहीहि इलैका। ओ मुंहिंजा महबूब सभु ग़ैब जूं ॻाल्हियूं जेके मां रब करीम तोॾे वही करे छॾियूं आहिनि। इहो क़ुर आहे अल्लमक मा लम तकुल तअलम व कान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा। ये चौथी आयत आहे। अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजा हबीब अल्लमक मा लम तकुल तअलम, जो कुझु तूं अॻे कोन ॼाणंदे हे मां रब तोखे सभु कुझु पढ़ाए छॾियो आहे। वरी पंजी आयत ॿुधो, अल्लाह ताला फरमाईंदो आहे वमा हुआ अलल ग़ैब बिदनीन, मुंहिंजो अहिड़ो त सुहिणो सखी नबी आहे जो ग़ैब जे बारे में बख़ीली कंदो ई कोन्हे को। मुहम्मद करीम उहे ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाईंदो आहे जंहिंजो मां हुनखे हुकुम फरमाए छॾियो आहे। मां त तरी चयो त कुएं वारी हरीडर ते रुगो पासारी कोन थींदे। मुंहिंजा सोना अच तोखे मां ख़ुदा जे क़ुर मां साबित करे ॾेखारियां त मुहम्मद मीर खे ख़ुदा ग़ैब जो इल्मु ॾिनो। अड़े तूं त रसूलुल्लाह जी तो ॻाल्हि करे, पर वलियन खे ख़ुदा इल्मु ॾींदो आहे। पीर साईं कोटधणी जो मुरीद आहे, थर मां थो अचे। दोस्तो अज़ीज़ो, थरी फ़क़ीरा पंध जमात अॻे ईंदी हुई। मुंहिंजा दा राजपूताना जोधपुर जैसलमेर जे थर जे इलाइक़े में बर में हिकिड़ी दुहरी पई आहे। फ़क़ीर आबिद हो, चई खणा, वरी चई न पराई शइ आहे न खणा। पीर साईं खां मसइलो पुछंदुसि त खणणु जाइज़ आहे या न, पर बड़ा मुखों पोइ ॿियो को खणी वञे त महिल छा कई जो हिकिड़ो पुराणो को छेड़ो ॻोल्हे उनजे मथां ॾेई निशान करे पीर साईं इजाज़त ॾिनी त खणंदोसांसि, न त खॾ में वञी पियो। उहा थर में काथे जोधपुर जैसलमेर उते छॾे दरगाह ते आयो आहे। 8 ॾियारा रही कोटधणी रहमतुल्लाह अलैह शाह मर्दा शाह अवल खां मोकिलाए हाणे जॾहिं वञे पियो, अर्ज़ु कई क़िबला हिकिड़ो मसइलो ॿुधायो। आबाद चओ। क़िबला जे कॾहिं का सोन जहिड़ी शइ हुजे, गह जहिड़ी शइ हुजे, थर बर में लभे, मालिक बि कोन हुजे, भला उहा खणणु जाइज़ आहे या न? पीर से कोटड़ी चवनि था बा खणणु त जाइज़ कान्हे, पर उन ते छेड़ो रखणु बि जाइज़ कोन्हे। छा फरमायूं? खणणु त जाइज़ बचा कोन्हे, पर पराई शइ खे लिकाए छेड़ो रखण बि जाइज़ कोन्हे। अड़े तूं थो चए नबी करीम खे ख़बर कान्हे? नबी करीम जे ग़ुलामनि खे बि ख़बर आहे। पीरान पीर खे मञींदा हो या न? अब्दुल कादिर जीलानी, गौस समदानी, कुतुब रब्बानी, मुहियुद्दीन, मुंहिंजा अदा जंहिं दीन खे जहिड़ो कयो, जंहिं ॿुढा बेड़ा तारे ॾेखारिया, उहो फरमाईंदो आहे नज़र तो इला बिलादिल्लाह जमअन। अब्दुल कादिर जीलानी क़ुरान पढ़ियल हो या न?
ॻाल्हायो बाबा क़ुरान जी ख़बर हुयसि न आया न कुल्ला अक़ूलु लकुम इंदी ख़ज़ाइनुल्लाह जी आयत जी ख़बर हुयसि या न माना जी ख़बर हुयसि या न ओ छो थो चवे नज़र तो इला बिलादिल्लाहि जमअल का खरदिलतिल अला हुक्म इत्तिसाली गौसल आज़म फरमाईंदो आहे अल्लाह पाक मूंखे एतिरो इल्मु ॾिनो आहे सारी रूह ज़मीन मुंहिंजे अखियुनि जे आॾो आहे ईअं अखियुनि जे आॾो आहे जीअं त्रीअ जे मथां राईअ जो दाणो पियो हूंदो आहे राईअ जो दाणो अखियुनि जे आॾो त ॻुझो न आहे गौसल आज़म फरमाए थो अल्लाह जे फज़ल सां रूह ज़मीन मुंहिंजे अखियुनि जे आॾो आहे नबी करीम जी ज़ात बाबरकात ख़ुदि फरमाइनि था ऊती तो इल्मल अव्वलीन वल आख़िरीन रब करीम जी ज़ात बाबरकात मां मुहम्मद करीम खे अॻियनि पोयनि सभिनी जो इल्मु ॾेई छॾियो आहे यार असांजो नबी त ॼाणे थो चओ अल्हम्दुलिल्लाह ही था चवनि नबी नथो ॼाणे हिननि जो को ॿियो हूंदो मिर्ज़ा ग़ुलाम अहमद कादियानी जहिड़ो उहो न ॼाणंदो हूंदो यार असांजो नबी ॼाणंदो आहे चओ असांजो नबी सभु को पंहिंजे नबी जी ॻाल्हि करे तव्हांजो नबी भली न ॼाणे असांजो ॼाणंदो आहे तव्हां जेको हथरादू ठाहियो आहे सो न ॼाणंदो हुजे तव्हांजो असांजे नबी सां वास्तो ई कोन्हे ऐं असांखे चवंदा बि त तव्हां वारे नबी खे ख़बर हुजे हा तव्हां वारे नबी खे माना हो मञनि था असांजो कोन्हे तुसाॾा आहे असांॾा कोन्हे अल्हम्दुलिल्लाह मिसरवा वारा चओ असांजो आहे तव्हांजो आहे न साईं असांजो नबी त ॼाणे थो मां तोखे हदीस ॿुधायां मुंहिंजे आका फरमायो आहे त मूंखे ख़ुदा जो कसम आहे क़यामत जे ॾींहं ताईं जेतिरा बि मूं ते ईमान आणे कलमो भरे मुस्लमान थींदा तंहिंजे नालनि शक्लनि पीउ जे नालनि खां मां मुहम्मद वाक़िफ़ आहियां पर रुगो ॼाणण वारनि खे न पर फरमाईंदा जेके बेईमान मुनाफ़िक़ थींदा न मञींदा तन खे बि पीउ सूधो ॼाणा थो उन्हनि जे बि नालनि जी ख़बर आहे पीढ़ीअ जी ख़बर आहे मां मुहम्मद करीम खे ख़ुदा इल्मु अता कयो आहे दुरूद बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलिजो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि हज़रत पीर सईद मोहम्मद राशिद रोज़े धणी चओ सुभान अल्लाह अब्दुल रहीम खे त कूड़ो चओ भली पर मोहम्मद राशिद त कूड़ो कोन्हे लाड़ जे सफ़र ते वियो आहे चओ सुभान अल्लाह उते हिकिड़ो वहाबी रहंदो हो इहे शुरू खां हलंदा था अचनि पीर सईद सरदार जन अची तो लंघिया मुला खे ख़बर पई त पीर सईद अचे थो उत्तर खां हिते अची लाड़ में मुरीद थो करे बिदअत थो माण्हुनि खे सेखारे शिरक थो सेखारे इन पीर खे मां भुलायां जे हे हमराव घरों पटको ॿधी निकितो त मुफ़्ती खे थो भुलायां अरे तव्हां वारा वॾा ई पटका छॾे या तूं छा कंदे बा हे वधि में वधि नाज़ कंदा आहिनि अब्दुल्ला शाह ते अब्दुल्ला शाह खे चओ त मोटो किताब त खणी वञे के 60 मैल ते भरी छॾे वियो पटकी बि छॾे वियो किताब बि छॾे आ जेका अञा ताईं संभाले संभाले कक थियो हा माता जी हिन जा मौलवी नथा ॻाल्हाइनि जाहिल छा ॻाल्हाईंदा दोस्तो अज़ीज़ो पीर सईद रोज़े धणी बादशाह 3 मैल ॻोठ खां परे आहे मौलवीअ जे मदरसे जे भर मां रस्तो आहे मौलवी चओ त पीर खे भुलायां तालिबनि खे चया बा तालिब की उस्ताद अबा मां तव्हांजो उस्ताद हा साईं चवणु त मुंहिंजो वञो उस्ताद कहिड़ो चवणु तुंहिंजो मञूं पीर थो अचे उत्तर जो पीर आहे बिदअती आहे नऊज़ बिल्लाह हेड़ो आहे तेड़ो आहे अॼु हिनखे भुलायूं था साईं कीअं भुलाईंदे हिकिड़े छोकिरे खे था खट ते सुम्हारियऊं रिली विछाए मथां था अजरक विझूं पीर ईंदो चवंदासीं साईं जनाज़ो त पढ़ियूं वञूं तव्हां आया हो पोइ जंहिं महिल पीर जनाज़ो पढ़ाए छोकिरो टप ॾेई उथी टह कजे त पीर लॼी थी पवंदो त जहिड़े जी बि ख़बर कान्हे सघा शैतान जॾहिं न कंहिंजे गिची में पवंदो आहे त पोइ इहे कम कराईंदो आहे घर ख़ुदा ख्वाहद के पर्दा कस दर्द मैल शंदर तान ए पाका को न दे अल्लाह जॾहिं कंहिंजो पर्दो खोलींदो आहे अल्लाह कॾहिं कंहिंखे उघाड़ो कंदो आहे त पोइ उघाड़ो वलियनि जी गिला कंदो आहे छा कंदो आहे वलियनि जी जेको उघाड़ो थिए न उहो वलियनि जी गिला करे शागिर्दनि चयो उस्ताद असांजो इहो पीर ॾिठल कोन्हे पर ॿुधूं था त सैयद आहे सोने हुसैन जी औलाद आहे कंहिंजी औलाद आहे हुसैन जी औलाद आहे
उस्ताद असां खे लॼ थी थे हुसैन जी औलाद खे असां लॼी कयूं क़यामत में रसूलुल्लाह जो कंधु कहिड़ो खणंदासीं। अरे शागिर्दनि खे लॼ थी त चवनि पिया हुसैन जे बचड़े खे लॼी कोन कंदासीं। हिननि जो मुला छितो थियो आहे, नांग खाधो अथसि, चवंदो थो त इमाम हसन हुसैन सैयद न आहिनि। अहिड़ी त ख़ुदा फिटकार कई अथसि जो को कराची खां पेशावर ताईं सभु को थो चए नी वहाबियत लानत लानतुल्लाह अलैकुम दुश्मनाने अहल बैत। जाथे वन ताथे लानत पई पए बड़ा अहल बैत जेकॾहिं अली बि न आहे, हसन बि न आहे, हुसैन बि न आहे, बाक़ी तोरा लुंडू मुस्लमान थी पवंदा, उहे अहल बैत थी पवंदा। अहिड़ा त बुछड़ा थिया आहिनि जो हाणे लाहे पाए बीठा त इमाम हसन हुसैन बि अहल बैत न आहिनि। ॿुधी अथव ॻाल्हि कान? कैसेटूं ॿुधो न, मां मतां चओ त अब्दुर्रहीम इल्ज़ाम थो हणे, उन्हनि जूं कैसेटूं असां वटि आहिनि, तव्हांखे असां ॾियूं, पढ़ो ॿुधो। पाण था चवनि त असां ₹1,00,000 इनाम ॾींदासीं जेको साबित करे त हसन हुसैन अहल बैत आहे। ख़ुदा जो कसम आहे, क़ुर शाहिद आहे, हसन हुसैन अहल बैत आहिनि। आहिनि या न आहिनि? तव्हांखे कहिड़ो क़दुरु इमाम हसन जो, कहिड़ो इमाम हुसैन जो? ख़ारजी आहियो तव्हां त, ख़ारजियुनि जो टोलो आहियो तव्हां त, अहल बैत जा कातिल हो, मुस्लमान थी फाथा हो। मुंहिंजा त शागिर्दनि चयो उस्ताद असां रहिया कोन बेअदबी कंदासीं, रोज़े धणी ॿुधूं था त सैयद आहे, हुसैन जी औलाद आहे, उनखे असां लॼी कोन कंदासीं। घणा ई दड़का झड़का पर असां छोकिरनि ठुप जवाबु चई ठीकु आहे तव्हां नथा मञो, पुट खे चई अड़े तूं चोरा सुम्ह। हाणे से पुटु काॾे वञे? सुम्ही पियो, मथां जरक विझी वेही रहिया, पीर साईं जी सुवारी पहुची वई, चापलूसी करे अॻिते हो साईं बिस्मिल्लाह महिरबानी कर भलारो आहे, असांजे मदरसे जो शागिर्द मरी वियो आहे, जनाज़ो पढ़ाए। पाण घोड़े तां लही पिया, जमात खे चऊं जंहिंखे वज़ू न आहे वज़ू कयो, मूंखे वज़ू आहे, पाण वज़ू सां हुया, जमात लही आई। मुंहिंजा प्यारा दोस्त मनसूबो ठहियल आहे त निमाज़ पढ़ाए पीर सलाम वराए छोकिरो थी पवंदो। पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह छोकिरे जे भर में बि मौलवी ॾे निहारे चवनि था मौलवी इजाज़त आहे निमाज़ पढ़ायां? चई हा से पढ़ा। अबा इजाज़त वठ बि आहे न? हिकिड़ो दफ़ो इजाज़त काफ़ी आहे, पर पाण ॿी हर चयूं मौलवी इजाज़त आहे? चई हा साईं। वरी टी हर फरमायूं इजाज़त आहे? चई हा साईं। पाण फरमायूं अल्लाहु अकबर, 4 तकबीरूं लॻियूं, नमाज़ थी वई, सलाम वराइजी वियो। मनसूबो त ईअं हो त पीर सलाम वराए, छोकिरो टहक ॾेई उथी खड़ो थिए, पर न को छोकिरो चुरे न को पुरे। पीउ सॾ कया अड़े उथी, पीर खे लॼी कयूं, मुंहिंजा अदा छोकिरो चुरे कोन पियो। अॻिते वधी वञी अजर कुला थई। रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह फरमायो मौलवी असांखे अॻे ई ख़बर हुई, 3 दफ़ा तोखां पुछोसे मन हयाव चई, हेकर पुछोसे तोखे हयाव न आयो, ॿीहर पुछोसे हयाव न आई, टीहर पुछोसे हयाव न आई। मां तकबीर ई पोइ अॻ में अल्लाह हिन जो दम कढियो आहे, हाणे हाणे कोन उथंदुई, क़यामत में उथंदुई। अल्लाह वारनि खे ख़बर आहे, जे अल्लाह वारनि खे ख़बर आहे त रसूलुल्लाह खे त अॻे ई ख़बर आहे। खामखा तूं इल्ज़ाम न हण, नबियनि जे मथां तोहमतूं न हण, क़ुर सम्झण जी कोशिश कर। तोखे कहिड़ी ख़बर त क़ुर छा हूंदो आहे? आलमनि खे ख़बर हूंदी आहे, तूं झटको दिमाग़ न हला। अदा अल्लाह जे नबियनि खे ख़बर आहे, अल्लाह जे नबियनि खे ख़बर आहे। पोइ उन रसूलुल्लाह ते कलमो भरियो थी, ला इलाहा इल्लल्लाह, चओ मुहम्मदुर रसूलुल्लाह। उन प्यारे नबी मां ऐब कढंदे न, चओ असांजो नबी शान वारो नबी। इस्लाम जो बुनियाद 5 शयुनि जे मथां अञा हिकिड़ी बि कान खुटी आहे, 4 त रखियूं आहिनि। केसिताईं वेहंदव? मानी बि ठरे वधी। हाँ यार दिलेर आयो, सलात बुलंद आवाज़। मूंखे बि मसुर जे वार मस त बुल ॾिनो आहे। ख़लीफ़ो साहब वीचारो वफ़ात करे वियो, ख़लीफ़ो अमानुल्लाह। पोइ हुनजे 40 ते आयो हुउसि, जलसो 2-2.5 कलाक थियो हो अल्हम्दुलिल्लाह। हिकिड़ो दफ़ो वरी घुरायो जामे मस्जिद में, त तव्हां लाउड ॾेई कमु कोन कयो। अॼु शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो मस्जिद बि नई, लाउड बि नओं, जमायत बि नई अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह इंशाअल्लाह तव्हां असांखे मुंहिंजे महबूब जी मोहब्बत नसीब फरमाए। ठला ठिकर न थियो, मोहब्बत धारियो, पंहिंजे महबूब करीम खे पावर वारो नबी सम्झो। मुंहिंजा दोस्त असांजो नबी पावर वारो नबी आहे, ताक़त वारो नबी आहे, शान वारो नबी आहे। ये ऐब उहो कढंदो आहे जंहिंजे दिलि में रोलो हूंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह तव्हां असांजे दिलि में रोलो कोन्हे। इस्लाम जो बुनियाद 5 शयुनि ते, घणनि शयुनि ते अबा?
पारी शे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। बे नंबर में नमाज, अल्लाह से शरत असांखे नमाज़ी बणाए। आम तरह सां असांजा मुस्लमान नमाज न पढ़ंदा आहिनि। अदा नमाज पढ़ो, अदा अलाह नसीब कंदो, अरे कलमो नसीब थियो थी पोइ नमाज नसीब कंदो। तू त वाह गुरु वारो त कोन आ, तू त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह वारो आ। सोने नबी जो उम्मती आ, प्यारे नबी जो उम्मती आ। नबी सही फरमाईंदा आहिनि क़यामत जे ॾिहाड़े मां पंहिंजी किरोड़नि में उम्मत सुञाणंदुसि। या रसूल अल्लाह कीअं सुञाणंदे? पाण फरमाइनि था मुंहिंजी उम्मत परे खां पधरी हूंदी। साईं कीअं पधरी हूंदी? पाण फरमाइनि था मुंहिंजी उम्मत वुज़ू कंदी आ, मुंहुं धोईंदी आ, ॿाहूं धोईंदी आ, पेर धोईंदी आ। इहे पंज ई उज़वा मुंहिंजे उम्मत जा ईअं चमकंदा जीअं पंज कल्याण घोड़े जा उज़वा चमकंदा आहिनि। सरकार फरमाइनि था मुंहिंजी उम्मत सभिनि खां निराली हूंदी। जेके नमाज़ पढ़ंदे ऐं वुज़ू कंदे त पोइ कमु थींदी, जे न पढ़ंदे त पोइ कहिड़ो हाल थींदी। नमाज़ पढ़ो, नमाज़ी थी ॾेखारियो। हे मस्जिदियूं हिन जे लाइ आहिनि त तव्हां नमाज़ पढ़ो। रुगो ख़ाली मस्जिद साईं उस्ताद 4 लख रुपया ख़र्च कया, नमाज़ न पढ़ंदो त फ़ाइदो कहिड़ो? नमाज़ पढ़ो। पाड़े वारा, ओड़े वारा, नंढा वॾा नौजवान सभु नमाज़ी थी पओ। मुंहिंजा दोस्त नमाज़ी थी पओ। ॾिसो त तव्हांजूं केतिरियूं ॻणतियूं लहनि, केतिरा कर्ज़ लहनि, केतिरियूं परेशानियूं दूर थियनि, केतिरियूं बीमारियूं दफ़ो थियनि। ख़ुदा जो कसम आहे, इन्न सलात तनहा अनिल फहशाए वल मुनकर। नमाज़ में उहो पावर आहे जो हर बुराईअ खां तव्हांखे पाक साफ़ बनाए छॾींदी आहे। नमाज़ पढ़ी त ॾिसो, अहिड़ी नमाज़ जी बरकत आहे जो जंहिं नमाज़ पढ़ी उनखे जीअं चांहि जी ॿाड़ लॻंदी आहे, नमाज़ी खे अहिड़ी ॿाड़ लॻंदी आहे। हुज़ूर सही फरमाइनि था नमाज़ी जॾहिं क़ब्र में वेंदो, मलाइक चवंदा मर रब्बुक व मन नबियुक व मा दीनुक, तुंहिंजो नबी कहिड़ो, तुंहिंजो दीन कहिड़ो, तुंहिंजो रब कहिड़ो। नमाज़ी हूंदो त मलाइकनि खे चवंदो दऊनी अनुसल्ली, ओ मलाइको छॾियो सुवाल जवाब न कयो, थोरो तरसो त मां नमाज़ पढ़ी वठां। मलाइक चवंदा मौला अजीब माण्हू आहे, असां पुछऊंसि था रब कहिड़ो थी, असां पुछऊंसि था नबी कहिड़ो थी, असां पुछऊंसि था दीन कहिड़ो थी, पर असांखे चवे थो छॾियो त नमाज़ पढ़ा। हिन खे मौला छा कयूं? अलाह ताला फरमाईंदो जेको बानो क़ब्र में बि मुंहिंजी नमाज़ खे यादि थो करे त हितां क़यामत ताईं पुछाणो माफ़ आहे। नमाज़ जी बरकत आहे, नमाज़ पढ़ो। घणा माण्हू चवंदा नमाज़ नथी अचे, अवा सिखो त अचे न सिखंदो किथां ईंदी? मां हिकिड़ो सिंधी में किताब लिखियो आहे नमाज़ जे मौज़ूअ ते, हिते शागिर्दो असांजो खणी बि आयो आहे। नंढड़ो किताब आहे, घणा ई चाहिनि ते पैसा विञाया अथव, घणा ई ॿियनि पैसनि में मुजाहिदा ख़र्च कयो अथव। ही सभु जेतिरा वेठा हो, जंहिंजे बि खीसे में पैसो हुजे, का वॾी ॻाल्हि कान्हे, 25 रुपया कहिड़ी ॻाल्हि आहे, वठो। हर मसइलो आहे, वुज़ूअ जो, गुस्ल जो, सुन्नतूं, वाजिब, मुस्तहब, नमाज, ईद, जनाज़ो, अक़ीक़ो, तहज्जुद, इशराक, अवाबीन, वुज़ू जा फ़र्ज़, वाजिब सुन्नतूं, गुस्ल जा फ़र्ज़, वाजिब सुन्नतूं, ईद नमाज, हर शइ आहे। पढ़ो, न पढ़ंदव तव्हांखे किथां ख़बर पवंदी? इंशा अल्लाह ताला तव्हां पढ़ंदव, तव्हांखे नमाज़ आसान थी पवंदी। ॾिसो कीअं तव्हां नमाज़ी बणिजी वञो। ये सभु तव्हांजे कम जूं शयूं आहिनि। त इस्लाम जो बुनियाद 2 नंबर में आहे नमाज। छा आहे बाबा? 3 नंबर में ज़कात। नबी से फरमाइनि था जेको ज़कात ॾींदो अल्लाह ताला हुनजे माल में बरकत विझंदो। हेल हेड़ हिकिड़ो आहे त आईंदा साल ॾहुणो थी वेंदो। ख़ुदा तबारक व ताला ज़कात में बरकत रखी आहे। ज़कात वारे जो माल चोरी कोन थींदो, ज़कात वारे जो माल अजायो ज़ाया कोन थींदो, ज़कात वारे जे माल में बेबरकती कान थींदी, ज़कात वारे जे माल में बाहि कान लॻंदी, ज़कात वारे जे माल खे पाणी कोन ॿोड़ींदो। मुंहिंजा प्यारा दोस्त, अल्लाह पाक जो शान आहे। महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाईंदा आहिनि जेको ज़कात न ॾींदो क़यामत जे ॾिहाड़े उहो माल हुनखे ॾंभींदो, हुनखे जलायो वेंदो। ख़ुदा ताला जो फर्ज़ आहे जेके अल्लाह तौफ़ीक़ अता फरमाई आहे सो ज़कात अदा कंदो रहे। टियों इस्लाम जो रुकन आहे ज़कात। चौथों इस्लाम जो रुकन आहे रमज़ान जा रोज़ा। अल्लाह से शर नसीब करे चओ आमीन। पंजो इस्लाम जो रुकन जंहिं ते इस्लाम जो बुनियाद आहे सो आहे हज जो महीनो जेको अॼु हले थो। अल्लाह ताला फरमाए थो वलिल्लाहि अलन्नास हिज्जुल बैत मन इस्तताअ इलैहि सबीला। जंहिंखे मां अल्लाह पाक काबतुल्लाह ताईं पहुचण जी तौफ़ीक़ अता कई आहे, हज वञी करे। हज मके पाक में थींदो आहे, पर जे हज ते न वियो आहे, हिते रहे थो त तुंहिंजे मथां कुर्बानी वाजिब आहे। कुर्बानी जो महीनो हले थो। हुज़ूर सही फरमाईंदा हल कुर्बानी करण वारो जॾहिं जानवर खे सीर विझंदो आहे उन जानवर जी रत ज़मीन ते कान किरंदी आहे। किरण खां अॻे ख़ुदा ताला कुर्बानी करण वारे जा गुनाह बख़्शे छॾींदो आहे।
कुर्बानी जे महीने में लख रुपयो ख़ैरात कर, उन में एडो सवाब कोने जेतिरो कुर्बानी जे जानवर में सवाब आहे। सरकार फरमाए पर मुंहिंजा अदा पूरे